अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट बंदी रहे दोस्तों। तो बिना देर हुन पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, हलूं था अॼु पंहिंजी अपडेट की तरफ़ तव्हांखे हिकु धमाकेदार अपडेट ॾियण वारा आहियूं दोस्तों। तो जीअं तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त बालाज खान जे चवण ते बालाज खान जा वाठा जेको शेर दिल जे पोयों लॻा दोस्तों। शेर दिल बालाज खान जे ॻोठ में आयल हुयो ऐं मिठल ऐं नूरल खे सम्झाइण जे बावजूद बि हुननि ते क़ाबू न पाए सघियो। न वरी नूरल सम्झो, न वरी मिठल जेको आहे त नूरल के माफ़ पियो करे दोस्तों। तो शेर दिल जो अचण जेको आहे हिन ॻोठ में जेको आहे त रायगान वियो दोस्तों। न हुनजी मिठल ॿुधी, न हुनजी नूरल ॿुधी। ऐं जेको आहे त बालाज खान खे जीअं ई ख़बर थी पए त जेको आहे त शेर दिल हिते अचणु शुरू कयो आहे, त हुन पंहिंजे साथियुनि खे जेको आहे त हाकिम खे ऐं जेको आहे त गुलाब खे जेको चई छॾियो त शेर दिल हिते आयो आहे, पर जहिड़ो बची न वञे, छो त हू असांजे हाणे इलाइक़े में नथो रहे, पर हू असांजो जेको आहे त जानी दुश्मन आहे। त हुनखे जेको आहे त मारणु ई असांजो जेको आहे त मनसूबो आहे ऐं कामयाबी आहे। हू मरंदो त असां जेको आहे त आज़ादु थी वेंदासीं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त बालाज खान जे चवण ते बालाज खान जा वाठा जॾहिं शेर दिल जे साम्हूं आया त शेर दिल जेको आहे त उन्हनि जो उहो असरु कयो जेको बालाज खान जी सोच में बि न हुयो। बालाज खान जो हिकिड़ो साथी त भॼी जान छॾाए वियो दोस्तों, पर हिकिड़े साथीअ खे हुन क़ैद करे वरितो ऐं जेको आहे त हुनजो हशर जेको नशर में करे छॾियो ऐं हुनखे वण में ॿधी करे हुन ते गोली बि ज़ाया न कई दोस्तों। ऐं हुनखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो चयो वियो त तोखे जेके वण जा माकोड़ा आहिनि त इहे ई खाई वेंदा, त तोते मां गोली ज़ाया छो कयां। जॾहिं त बालाज खान जे वाठनि वटि हथियार हूंदे बि जेको कुझु न करे सघिया। ऐं शेर दिल जेको चवंदो आहे त शेर दिल जे सीने में शींहं जी दिलि आहे, त वाक़ई हुन जे सीने में शींहं जी दिलि आहे दोस्तों। ऐं बालाज खान जे गुंडनि ऐं साथियुनि खे जेको आहे त किराए जे कातिलनि खे जेको आहे त नाकाम बणाए शेर दिल वापसि मोकिले छॾियो ऐं हिक खे जेको आहे त रसनि में जकड़े छॾियो दोस्तों। शेर दिल जो कुझु बि बिगाड़े न सघिया दोस्तों बालाज खान जा वाठा। उम्मीद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।